जी बिल्कुलु, असां सां अली गुल मलाह मौजूदु आहे जेको इंतिहाई पूरी दुनिया में मशहूरु। अली गुल साहब, हिन मशहूरी खां पोइ कीअं था सम्झो उहे ई सिंधी माण्हुनि जे लाइ मोहबत आहे या थोरो तब्दील बि थींदव? साईं, मोहबत त मुंहिंजी अञा वधी आहे, पंहिंजनि जे लाइ त एॾी वधी आहे जो यकीन कयो इहे माण्हू आहिनि जंहिं मूंखे मंज़िल ॾिनी आहे। बसि अलाह साईं उन्हनि खे, उन्हनि जा जेके ख़्वाहिशूं आहिनि मौला साईं उन्हनि जूं पूरियूं कंदो, जिन मूंखे एतिरो मथे पहुचायो, इज़तूं ॾिनियूं। ऐं उर्दू जो कमु तमामु घणो मुंहिंजे पाइपलाइन में आहे। हाणे बि ग्रीन टीवी ते मुंहिंजो ड्रामो उर्दू में अचे पियो जेको रमज़ान में हलंदो। ऐं फिल्म बि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, यासर भाई जी फिल्म आहे, यासर नवाज़ जी, जेकी अॻिली ईद ते रिलीज़ थींदी। उन्हनि जे कम सां बि हाणे रमज़ान में शुरू थींदासीं। हर माण्हू ख़ुशि आहे, ॿार बचो जिथे किथे भले भले लॻी पई आहे, एॾी मशहूरी अली गुल जी। ऐं अली गुल पूरी दुनिया में, बल्कि दुबई छा पर पूरी दुनिया में मिलियन में तव्हांजूं जेके वीडियो को बि चैनल करे थो वञे उहे हलियूं थी वञनि। हर सिंधी माण्हू ॾिसी करे लाइक करे थो। छा पैगाम माण्हुनि लाइ? उन लाइ मुंहिंजी ही जुमर आहे, ओ खटी आयो ख़ैर सां औ जमालो, मुंहिंजो जमालो सिंध में सां औ जमालो।